नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी में नींगर जा हथ पेर फिरी विया आहिनि। जुज़ा इस्लामाबाद मोकिलिया विया आहिनि। 2 ॿारनि खे पोलियो हुजण जी तस्दीक़ थियल आहे। आतना मोरी जे कोली बिरादरी जे 10 वरिया जे टुल्लू वल्द लक्ष्मण कोली जे हेठियों धड़ कमु करणु छॾे ॾिनो आहे। ॻोठ दोदो महिराणी में 4 वरिया जे अहसान पुट मीरसन ऐं यूनियन काउंसिल गिरोड जे शरीफ़ जे ॻोठ गुलाम मोहम्मद नोड़ी जे मासूम 4 वरिया जे नींगरी सफ़िया खे पिणु पोलियो जो केस दायर थियण जी तस्दीक़ इस्लामाबाद में थियल आहे। पोलियो प्रोग्राम जे प्रोलेंट कोआर्डिनेटर मीरपुर ख़ास दिलबर मेहर ॿुधायो आहे त सिंधड़ी तालुके में 2 केस जी तस्दीक़ थी आहे, जॾहिं त आतना मोरी जे ॿारड़ी टिल्लू कोली जा जुज़ा इस्लामाबाद जे नेशनल लैब मोकिलिया विया आहिनि। सिंधड़ी तालुके अंदरि पोलियो केस ज़ाहिर थियण बाद हितां जी अवाम में सख़्त ॻणती पैदा थी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।